सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारो कि अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां इहो इरादो थो फरमाए कि उहो रब तव्हां खां हर नापाकी ऐं हर पलीदी खे दूर करे परे करे वयुतहिरकुम तत्हीरा ऐं उहो रब तव्हांखे ख़ूब सुठे तरीक़े सां साफ़ ऐं सुथरो फरमाए। हज़रत ज़ीवकार इन आया करीमा जे आयत तत्हीर जेके चइबो आहे इन आयत तत्हीर जा मिसदाक़ केरु आहिनि? तो इन आयत तत्हीर जा मिसदाक़ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा अज़वाज मुतहरात हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं जेके हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में रहंदी हुयूं, सभ खां पहिरियों त उहे इन आया करीमा जे मिसदाक़ आहिनि। छो त इन हीअ त सिर्फ़ु आयत हिकु टुकड़ो आहे। उन खां पहिरीं वारी आयत में इन आयत जे पहिरें हिसे में जेकॾहिं उनखे ॾिठो वञे तो अल्लाह सुब्हानहु व तआला हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि सां मुख़ातब थींदे उन्हनि खे इरशाद फरमाईंदे हुए फरमायो वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलिय्यतिल ऊला वअक़िमन सलात व आतीन ज़कात व अतिअन अल्लाह व रसूला। अल्लाह करीम फरमायो कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारियो तव्हां पंहिंजे घरनि में रहो, जाहिलियत जे ज़माने वांगुरु सींगार करे तव्हां ॿाहिरि न वञो। व अक़िमन सलात नमाज़ क़ाइमु कयो, ज़कात ॾियो, अल्लाह ऐं हुनजे रसूल जी इताअत कयो, फरमा बरदारी कयो। उन खां बाद में अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्सा अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। ई रब सुब्हानहु व तआला तव्हांखे इहे अहकाम इहे हुकुम इन करे फरमाए थो कि अल्लाह इहो इरादो थो फरमाए कि तव्हां कि हर नापाकी खां दूर करे, तव्हां मां हर नापाकी खे अल्लाह सुब्हानहु व तआला परे करे ऐं तव्हांखे ख़ूब ऐं सुठे तरीक़े सां पाक साफ़ फरमाए। हज़रत ज़ीवकार ॿिए नंबर ते इन आया करीमा जे मिसदाक़ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका औलाद आहिनि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जी नियाणी थियूं ऐं सैयदना अली मुर्तज़ा ऐं इमाम हसनैन करीमनि इमाम हसन इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु ऐं उन्हनि जी मुकमल औलाद जेका आहे उहे इन आया करीमा जा जेके इन मिसदाक़ आहिनि। छो त हज़रत बज़ाहिर इन आया करीमा जे अहल बैत जे तहत इहे जेको क़ौम थी सघे पोइ कि सिर्फ़ु हुज़ूर जे घर वारियूं हिन में मुराद थी सघनि थियूं, ॿियो कोई बि न आहे। तो इन वहम खे दूर करण जे लाइ उहा हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां मरवी आहे, फरमाए थी कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबा सुबुह जो ॿाहिरि निकिता तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम ते हिकु कारे रंग जी चादर पातल हुयो। तो उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु आया। तो हज़रत मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजी चादर जे अंदरि जेको आहे दाख़िल कयो। वरी हज़रत इमाम हुसैन आया तो इमाम हुसैन नंढड़ा हुया, उहे पाण अची चादर जे अंदरि दाख़िल थी विया। वरी सैयदा फातिमा आई, उन्हनि खे बि मुस्तफ़ा करीम पंहिंजे चादर जे अंदरि दाख़िल कयो। वरी हज़रत इमाम अली मुर्तज़ा आया रज़ियल्लाहु तआला अन्हु, तो हज़रत शेर ख़ुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे बि आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चादर जे अंदरि दाख़िल कयो। उन खां बाद में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आया करीमा खे तिलावत फरमायो। अल्लाह फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत कंदे फरमायो कि इन आयत खे तिलावत कयो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्सा अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। अल्लाह इरादो थो फरमाए कि हुज़ूर जो आले बैत घर वारो उनजे ख़ानदान वारो कि अल्लाह सुब्हानहु व तआला तमामु मुंहिंजा हर नापाकी हर गंदगी खे परे करे ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ख़ूब ऐं सुठे तरीक़े सां पाक साफ़ फरमाए। हज़रत आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी आहे उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा नालो अथसि। उहा फरमाए थी कि काफ़ी जेको आहे हीअ मरतबो चादर में अंदरि दाख़िल करण वारो इहा रिवायत काफ़ी मरतबा इहो वाक़ियो पेश आयो आहे। तो हज़रत सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी कि मां हुज़ूर नबी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अर्ज़ु कयोसि कि आई अल्लाह जा रसूल मूंखे तव्हां चादर जे अंदरि छो न दाख़िल कयो, मूंखे बि दाख़िल कयो। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि आई उम्मे सलमा तूं पहिरियों ई भलाई ते आहीं ऐं तूं पहिरियों ई हिन में दाख़िल आहीं। ऐं ॿियनि रिवायत में इहो बि अचे थो कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हज़रत उम्मे सलमा खे फरमायो कि उम्मे सलमा तूं आले बैत में पहिरियों ई शामिल आहीं, तोखे दाख़िल करण जी का ज़रूरत न आहे। ऐं उन खां ॿियनि कुझु रिवायत में ईअं बि अचे थो कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम छो त काफ़ी मरतबा इहो वाक़ियो पेश आयो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उम्मे सलमा खे फरमायो कि आई उम्मे सलमा
हाँ उन वक्त जॾहिं उम्मे सलमा अर्ज़ कयो हुज़ूर खे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु रिवायत में ईअं बि अचे थो पिए त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उम्मे सलमा खे हुन चादर ऐं कंबल शरीर में अंदरि दाख़िल फरमायो। त बहरहाल चयो उन में आयत जो हिन आयत तकदीर मां मुराद जेको आहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी घर वारियूं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद जेको आहे हिन आयत तकदीर में दाख़िल आहिनि। उन खां आले बैत जी शान जे मुतालिक़ हिकु ॿी बि आयत करीमा है अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान पाक में फरमायो तालौ नदु अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नबतल फनजअल लअनतल्लाहि अलल कादिबीन। जेकी आयत मुबाहला चयो वेंदो आहे इन आयत जो पस मंज़र ही आहे कि कुझु नजरान जा ईसाई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हाज़िर थिया। उन्हनि चयो कि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में तव्हां छा था चओ? आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह जा रसूल आहिनि। चयो न उहे त अल्लाह जा पुट आहिनि, बल्कि जेको आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे खुदाई में हज़रत ईसा भी शामिल आहे। अल्लाह हुजण में महबूद हुजण में हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम भी शामिल आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि हज़रत आदम अलैहिस्सलाम जे लाइ कोई तव्हां छा था चओ? त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम बग़ैर पीउ बग़ैर माउ जे पैदा थियो आहे। ईसा अलैहिस्सलाम बग़ैर पीउ जे पैदा थियो आहे। हो त हुनजो त न कोई माउ हुयो न पीउ हुयो। उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन वाज़े ऐं रोशन दलील में ॻाल्हि न मञूं ऐं इनकार कयूं त उन खां बाद में अल्लाह करीम फरमायो कि हिन सां मुबाहलो कयो। मुबाहलो हीअ हूंदो आहे कि ॿियो फरीक़ गिरोह बि अल्लाह जे बारगाह में दुआ घुरे ऐं हीअ ॿियो जेको गिरोह आहे मद मुक़ाबिल उहो बि रब जे बारगाह में दुआ घुरे। उन खां बाद में जेको कूड़ो हूंदो आहे उन ते अल्लाह जी ॾमर नाज़िल थींदी आहे ऐं जेको सच हूंदो आहे उनजी सचाई ज़ाहिर थींदी आहे। इनखे मुबाहलो चयो वेंदो आहे। त बहरहाल या उन टिनि ॾींहंनि जी मोहलत घुरी ऐं मुबाहले जी इहा कैफ़ियत इहा हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि तव्हां बि पंहिंजे उनखे औरतुनि खे घुरायो, असां पंहिंजे औरतुनि खे घुरायूं। तव्हां पंहिंजे बचड़नि ॿारनि खे पुटनि खे घुरायो, असां बि पंहिंजनि खे घुरायूं। तव्हां पाण अचो, असां पाण ईंदासीं, पोइ असां मुबाहलो कंदासीं। उहो जेको कूड़ो हूंदो उन ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी लानत विझंदासीं। त बहरहाल जॾहिं टिनि ॾींहंनि जी मोहलत घुरण खां बाद में उहो वापसि मोटी आया ईसाई। त उन ईसाई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोद मुबारक में जेको आहे हज़रत इमाम हुसैन हुया ऐं खॿे पासे हज़रत इमाम हसन हुया ऐं पोएं पासे हज़रत अली मुर्तज़ा फ़ातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हा हुई। ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां दुआ घुरां तव्हां ईमान अमीन चइजो। जॾहिं उन ईसाई उनजो जेको पादरी हुयो वॾो हुयो उनजो अमीर हुयो उन चयो कि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असांजे साम्हूं जेके चेहरा आहिनि हस्तियूं आहिनि इन्हनि जी चेहरनि ते अज़मत जो नूर जेको आहे नूर आहे। इन जे करे जेकॾहिं इहे हस्तियूं रब जे बारगाह में दुआ घुरनि, इहा दुआ घुरनि कि या अल्लाह हिन पहाड़ ऐं जबल खे पंहिंजी जॻह खां हटाए छॾ, तो अल्लाह उनजी दुआ खे कॾहिं बि क़बूल न कंदो। त रब सुब्हानहु व तआला उनजी दुआ जे बरकत सां पहाड़ खे बि ऐं जबल खे बि पंहिंजी जॻह खां हटाए सघे थो। इन जे करे उन पादरी चयो कि हिन सां कॾहिं बि तव्हां मुबाहलो न कयो, न त तव्हां लांती बणिजी वेंदव। हमेशह जे लाइ रब जो ॾमर तव्हांजे मथां नाज़िल थींदो। कोई बि ईसाई दुनिया ते बाक़ी न रहंदो। त उन खां बाद में हुननि चयो कि असां मुबाहलो न कंदासीं। त उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं मुबाहलो न कंदव त पोइ तव्हां जेको आहे इहो छा नालो अथसि असां सां जंग कयो। उन चयो असां में जंग करण जी ताक़त बि न आहे। उन्हनि इहा चई इहो वाइदो कयो ईसाइन कि असां हर साल तव्हांजे बतौर टैक्स 2000 वॻा तव्हांखे अदा कंदा रहंदासीं। 1000 रजब महीने में अदा कंदासीं ऐं 1000 सफ़र महीने में असां अदा कंदासीं। उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन्हनि चयो कि ऐं 20,000 ज़िरहो जेकी जंग जे लिबास हूंदो आहे, जंग जे मैदान ते पातो वेंदो आहे ताकि कोई का शइ कोई तीर वग़ैरह न लॻे, तो असां तव्हांखे ॾींदासीं। उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि अल्लाह जो अज़ाब हिते अची चुको हुयो। जेकॾहिं मुबाहलो करनि हा तो हीअ भोला ऐं मिरू बणिजी वञनि हा, कोई ईसाई दुनिया ते बाक़ी न रही आहे। हिन आए करीमा हिन आले भाई जी शान जे मुतालिक़ ऐं कि हज़रत असाद बिन अबी वक़ास सां मरवी आहे। वो फरमाता कि जॾहिं हीअ आए करीमा नाज़िल थियो त आलो नदो अबनाना व अबनाकुम निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम। त उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अली मुर्तज़ा फ़ातिमा हसन हुसैन खे घुराए करे उन खां बाद में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐं अल्लाह ही मुंहिंजा अहले बैत आहिनि। तो हीअ आए
ॿ आयत जेका आहे मुबाहला आयत हीअ या त अलैहिस्सलाम जी अहले बैत जे किराम जे शान जे मुतालिक़ नाज़िल थियूं आहिनि। इंशाअल्लाह अॻिले वीडियो में मां तव्हांजे साम्हूं अहले बैत जे फ़ज़ाइल ऐं मनाक़िब अहादीस जी रोशनीअ में हदीसनि जी रोशनी में बयानु कंदुसि। अल्लाह सुब्हानहु व तआला खे दुआ है कि वो करीम रब असांखे अहले बैत किराम जी सची मोहब्बत ऐं इत्तिबा उन्हनि जे पैरवी करण जी तौफ़ीक़ अता